असांजो मेहरबान फ़कीर समीउल्लाह पठान साहब, फ़कीर समीउल्लाह पठान साहब सुवाल कयो आहे त कुझु सुन्नी सॾाइण वारा घरनि ते अलम लॻाइनि था पर मातम न कंदा आहिनि, अहिड़नि जे लाइ छा हुकुम आहे? अहिड़नि माण्हुनि खे सम्झायो वञे जेकॾहिं जहालत जे करे, काफ़ी माण्हू असां वटि जहालत जे करे बि ईअं कनि था, उनखे ख़बर न आहे। जेकॾहिं जहालत जे करे उहो माण्हू करे थो त उनखे सम्झाए, उनखां उहो लहराए छॾिजे, छो त इहा हिकिड़ी निशानी आहे हिकिड़े मख़सूस फ़िरक़े जी। इन जे करे सुन्नी पंहिंजे घर ते न लॻाईंदो। मां इन जो मिसाल तव्हांजी ख़िदमत में ॾाढो हिकिड़ो आसान अर्ज़ु कयां। तव्हां ई असांजे मुल्क में सियासी पार्टियूं आहिनि, केतिरनि जा नाला खणजनि? मिसाल आहे पीपल्स पार्टी आहे, तव्हां वटि मुस्लिम लीग आहे, तव्हां वटि काफ़ी पार्टियूं निकिरी पियूं आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा मख़सूस झंडा। मुस्लिम लीग वारो पंहिंजे घर ते कॾहिं झंडो न हणंदो आहे पीपल्स पार्टी जो, छो लहराईंदो? चवंदो यार इहा निशानी आहे हुननि जी, मां आहियां मुस्लिम लीग जो, लिहाज़ा माण्हू मूंखे चवंदा त बाबा ही पीपल्स पार्टी जो आहे। या उबतड़ पीपल्स पार्टी वारो कॾहिं बि झंडो मुस्लिम लीग जो पंहिंजे घर ते न हणंदो, छो? चवंदो यार माण्हू मूंखे जेको आहे सो मुस्लिम लीग ई सम्झंदा। त थोरो गौर फरमाइजो मुस्लमानो, जॾहिं तव्हां पार्टी जा झंडा इन बुनियाद ते नथा हणो त इहा निशानी आहे फ़िलाणी पार्टी जी, मतां माण्हू मूंखे उन पार्टी जो सम्झनि। लिहाज़ा अलम कीअं थो पंहिंजे घर ते लॻाए सघिजे जेको निशानी आहे अहिड़नि माण्हुनि जी जेके असहाब रसूल ते तबर्रो कंदा आहिनि ऐं क़ुर पाक खे खुटल सम्झंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हिकिड़ा अहिड़ा अक़ीदा रखनि था जेके क़ुर सुन्नत जे मुख़ालिफ़ आहिनि। लिहाज़ा अहिड़े माण्हू खे सम्झाइबो ऐं इहो उनजो अमल करणु, ॼाणण जे बावजूदु जेकॾहिं ॼाणे थो, ख़बर पई, उनखे ॿुधायो वियो ऐं हू इन जे मथां अमल नथो करे त पोइ उन माण्हूअ सां क़ता ताल्लुक़ कयो वेंदो, ताल्लुक़ खे ख़तमु करे छॾिबो।